चनेसर खान असांजो दिलेर सूबेदार ज़ख़्मी थियो आहे, हिकु मुहाफ़िज़ मारिजी वियो आहे। हलो ऑफिसर सूबेदार कारो जंहिंखे शेरल ज़ख़्मी कयो आहे। साहब सॼो तराज़ार में आहे, असांखे शेरल मां ख़तरो आहे। अबा कमु पुट करे छॾियोसि। असीं अवां सां हर तरह सां ताउन करण लाइ तयारु आहियूं, पर हर क़ीमत ते शेरल पकड़णु घुरिजे। इहो शेरल कानून खां केतिरो बचंदो? इहो पकड़बो, ज़रूरु पकड़बो। ॻोठ वारनि जो ताउन खपंदो। सर चनेसर खान सदाईं असां सां ताउन कयो आहे। लाइक़ सरदार आहे चनेसर खान। यकीनन असां खेसि क़दुरु निगाह सां ॾिसूं था। महिरबानी अवां जी, असीं अवां जहिड़नि ऑफिसरनि जो क़दुरु कंदा आहियूं। जीते ही ना हुई, पर अॼु कीअं भुलिजी वई आहे। तूं हल। और तू ना समझी न कयो, खबर थई छो थाने ते वेठा आहिनि? भला जे डो कयो त शेरल कयो आहे। हुनजे पीउ जो कहिड़ो डो, हुनजी अछी ॾाढी ॾिस। मूं त कोन ॿधायो था मान जो मूंखे थी चई। मां तोखे सुञाणा, तुंहिंजे हुकुम खां सवा ताक़त आहे सूबेदार खे जो कोठ जा माण्हू ॿधे। तुंहिंजी रज़ा ज़रूर शामिल हूंदी चनेसर खान। मूं जो छा वञे जो मां शेरल जहिड़े रसन जे माइटनि खे छॾाया, इहो लांताणो कोन खणंदुसि। माण्हू चवंदा त नंकर खान जो पुट धाड़ेलनि जा माइट थो छॾाए। अड़े ख़ुदा जो ख़ौफ़ कर, जिज रब जी देग खां। तुंहिंजो पेट ॾेड़ो त नाही, पर अहिड़ा त तुंहिंजा बेजी ज़ाल। मां आहियां तुंहिंजी कोट ना आज़ार। बाझ जो हथ रख उन्हनि ते, तो ते फर्ज़ आहे। यानी मुमलबा साले कोठ जी लज्जा हली आई नोट। तोखे किसास तो अचे, मां कोई ॾिसां थो। अड़े चनेसर नंगाए तो थी, याद रख त नंगर खान खे बि मुमल जहिड़ी थी आहे। तोखे किसास तो अचे, मां कोई ॾिसां थो। अड़े चनेसर नंगाए तो थी, याद रख त नंगर खान खे बि मुमल जहिड़ी थी आहे। तूं हिकु भेण जो भाउ आहीं, ख़ानज़ादी पेट बराबर मुंहिंजो आहे, पर पिज त नंगर खान जो आहे। नंगाए तो थी चनेसर। ये साह हुआ कंहिंखे जो नंगर खान जे नंग ने निहारे तोड़ा पचाए विझान। रहियो सवाल मूमल जो, उहा धाड़ेल जी मंगा, धाड़ेल जी मंग खे नंग न चइबो। जे तूं पंहिंजे हथ तां नथो लई न्याणी ऐं क़ुरान खे पुठी थो ॾी त भले ॾे, मां थी वञा थाणे ते, पाण ई भलो साईं मुंहिंजी लॼ रखंदो। हाँ तूं वेंदी नंगर खान जी लॼ थाणे ते वेंदी? हाँ मां वेंदसि थाणे ते। नंगर खान त लजपाल हो, तूं अलाए कहते हुए ॾिस जांइ ॻोठ वारा मूंखे बहवा कंदा। चनेसर खान तुंहिंजा करतूत पतरा थींदा। तूं चूड़ियूं पाए, मां मर्द बणिजी राज जी रखवाली पाण थी कयां।
आज़ादी सख़्त गुस्से में पई वञे बख़्शल ऐं नसीर खे थाणे मां छॾण जे लाइ पई चए। मूं इनकार कयो। उतारा ईअं न थिए जो साइण पाण थाणे ते वञे कमु पुट थी वञे। रईस इहा इज़त न चओ बि त तव्हां दहिसण जे हूंदे इज़तूं थाणनि ते वञनि ऐं ॻोठ वारनि जी संभालूं कनि। उतारा जे इहे पेर खयव त सरदार नंगर खान जी मिल्कत खे पाण ॾे कीअं सोरींदो बाबा। उतारा घटि मिल्कत त कान्हे जेका साइण खानज़ादी जे नाले आहे। सोचो बाबा सोचो जिन्हनि ते हथ रखियो त बाबा सॼी मिल्कत तव्हांजी थी वेंदी ऐं कप पुट थी वेंदो। अकेलियूं अखियूं काॾे कंदियूं मिल्कियत बाबा। पोइ बि वञी नज़ीर ऐं बख़्शल खे थाणे खां छॾाए। काॾे वेंदा बाबा खेरल छा कंदो कच्ची पिंडी आहे काॾे पुट थी वेंदो। हा पर सूबेदार थाणे ते मौजूद राति मोटींदो त छॾाईंदो। सूबेदार चङो मुर्सी में ॾुखी आहे ॾाढी ॿार पियो आहे ॾाढो भरो छा कयां। वैसे ख़बर अथव त शेरल छा कयो आहे? पोइ बि तव्हां हिननि खे छॾण आया आहियो। सूबेदार तोखे खपे शेर उहो बशकलत करे ॾींदो वीचारनि खे 8 ॾींहंनि जी मोहलत त वञी हुनखे ॻोल्हनि। अहिड़ो गैरती हुजे हा त इहा ख़बर कान पई हूंदसि त पोइ जेल में आहे सचे हा। बख़्शल शेरल जी बाह ॾे वञी चवीस हाणे हथ ॾे कुझु बि न वरंदुसि। मां 10 ॾींहं साहब खां वठी थो ॾियां पोइ मूंखे न चइजो। धिक दर ते वठी आया हिन दर्द केॾा दिल ते मुंहुं अजुलाया हिन। लूअ लूअ लुछा बंध पई पुछां सूर पई सहां मिटन सां मिलां हवा हवा। मां सम्झां थो त तूं जंहिं ॾुख ऐं पीड़ा मां गुज़री रही आहीं मूंखे इहो अहसासु आहे पर कीअं बि आहियां त तुंहिंजो मुड़ुसु न। काश इन डुंगरनि सां मां महाॾो अटकाए सघां। भली मयारूं ॾे भली कावड़ कर मेणा ॾे। मां मेणा हा बि आहियां मां कुझु बि नथो करे सघां उन्हनि खे पर ख़ुदा वटि दाही ज़रूरु आहियां। ऐं चवंदो आहियां त मुंहिंजा मौला जीअं वणे तीअं कर पर मुंहिंजे साथी खे सूर न ॾे। हू ॾधियलु आहे मुंहिंजा मालिक हिन खां इम्तिहान न वठ। खादू तू छा तो समझी त ही असांजे घर में तुंहिंजी ज़ाल बणिजी जीअंदी। इहो दिलि तव्हां ख़्यालु न लाहे छॾ। हिते हवा न कंहिंजी धीउ आहे न कंहिंजी भेण आहे न कंहिंजी ज़ाल आहे। बराबरि आहे मां इहो त तूं थी सम्झी न मां ख़ुदा खे छा मंज़ूर आहे छा मां हिन खे आदत में नथो ॾेई सघां। छा मां हिन जे ॾुखनि ऐं दर्दनि में शामिल थी नथो सघां। छा बि हुजे मां पर हवा आहे त मुंहिंजी ज़ाल। ॾाढो तो कहकाए चई हिन ज़ाल ते हा। मूंखे त ईअं थो लॻे त भाज मरण सां तूं ख़ुशि थियो आहे हाणे मौज मल्हाए ख़ुशियूं करे हुन ॼणो शादी थी आहे छा। शेरल वॾेरे 10 ॾींहंनि जी मोहलत ते चाचे बख़्शल ऐं नज़ीर खे पुलिस खां छॾायो। सम्झां थो साहब सम्झां थो वॾेरे जॾहिं सिर शर्त रखियो हूंदो त 10 ॾींहंनि जे अंदरि शेरल जी बाह असांजे हवाले कयो। शेरल जे तो बाह पुलिस हवाले कई त मारियो वेंदे मारियो। हिन जो मक़सदु आहे त मां पंहिंजो पाण खे पुलिस जे हवाले न कयां। न शेरल न जमादार जुमे जो तो मथां मड़ियल खून जो फ़ैसिलो मां कराईंदुसि पर तुंहिंजी बाह पुलिस
न केर कंदो खून जो फैसलो? मुंहिंजी बि चईन चङनि मुड़ुसनि सां यारी आहे। तोखे खून जो फ़ैसिलो मां वठी ॾींदुसि, रुॻो तूं 2-3 ॾींहं सबुर कर। हा शेरल, तपन सही थो चए। त पोइ यार अॼु राति मूंसां गॾिजी ॻोठ भाभी वारनि सां मिलण थो चाहियां। त पोइ कारे जबल जे पासे खां लॻासीं, छो त ॻोठ ॾांहुं मिलण हर रस्ते ते पुलिस बीठल आहे। शेरलदा तू हिते? हा मां हिते। छो नज़ीर, मां हिते नथो अची सघां छा? अबा शेरल, छा बचायो अथई, छा बचायो अथई, शाबाश अथई। हुई अछनि वारनि जी प्रीत साप पाणीअ में लोड़े छॾी। शाबाश हुजई बाबा, शाबाश हुजई। बाबा बाबा मूंखो पुछ त सही, सच छा आहे कूड़ छा आहे? कहिड़ो मुंहुं खणी आयो ही? मां बि वई, भेण बि तुंहिंजी धारियनि में वई, तूं ॾोहारे थी वियो ही। छा बचायो अथई जो खणण आयो ही? शेरल छा खणण आयो ही? बाबा, ओ मुझा मिठड़ा बाबा, मां तुझो पुट आहियां न। बाबा मां हिकु हारी जो पुट आहियां न। त पोइ अॼु बि मुंहिंजे रॻुनि में हिकु हारी जो रत डोड़ी रहियो आहे बाबा, हिकु हारी जो रत डोड़ी रहियो आहे। ये क्लाशनकोफ शौक में न कई आहे बाबा, शौक में न कई आहे बाबा। मां आदि ॾोहारी न आहियां बाबा, न ई मूं ॾोह कया आहिनि। मां ॾोहारी न आहियां बाबा, न आहियां ॾोहारी। जेकॾहिं तूं मुंहिंजो पुटु आहीं त तूं पाण खे पुलिस जे हवाले कर। इहो आज़ार असां तां न लहंदो। तूं हचारो आहीं, तूं ॾोहारी आहीं। न बाबा न, मां पुलिस खे हथ कोन ॾींदुसि। पुलिस कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए मूंखे मारे छॾींदी बाबा। ए ॾिस बाबा, मुंहिंजे हथनि खे ॾिस। मूंखे थोड़ी मोहलत ॾे त मां तोखे साबित करे ॾेखारियां त सच चाहे कूड़ चाहे। माना त मां पाण खे धाड़ेल जो पीउ सम्झा। इहो गंगर खणी मां कोन घुमी सघंदुसि। बाबा मां धाड़ेल न आहियां, न आहियां मां धाड़ेल बाबा। मां उहो दिलेर मुड़ुस आहियां जेको पंहिंजे हक़ जी ख़ातिर वणंदो थो रहे बाबा। मां उन्हनि लाइ कारीअ ते पेर आहियां जेके ॾेह जा ॾाढा मुड़ुस बणिजी मुंहुं जड़नि मिसकीननि खे ॾोहारी पढ़ाइनि था। असां लाइ अॼु बि मोल आई, मरी गए असां लाइ। हलियो वञे था, हलियो वञे था। मतां लोक खे ख़बर पए ऐं जंजल असां लाइ वधी वञे। तूं धाड़ेल आहीं, धाड़ेल। असां शरीफ़नि जो तोसां रूह न रलबो। ठीकु आहे बाबा, ठीकु आहे। तो पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो, हाणे मुंहिंजो बि फ़ैसिलो ॿुधी छॾ। मां तेसि ताईं हिन घर में कदम न रखंदुसि जेसि ताईं पाण खे अछो
हथ में इसराइल ॾिसी थो न हिन मां निकिरंदड़ गोली इंसान जा आंतरा कढी विझंदी आहे न सूबेदार न इहा तुंहिंजी भुल आहे भुल वठी हलोसि चङो न आहे कयो न आहे चङो कयो रात कहिड़ो टोलो मुल्क सफ़ा दुआ करे छॾियो उतारे ख़बर ॿुधण में आई आहे त राति शेर लो मां तमारी रात में का हिमल निकंदो हिते जी पुगो कब सफ़ा फुट लॻो पियो अरे रे गाड़ी त नट वणंदो आई हां न बा बंदूक जे आॾो केर थो पिए मां त सॼो आलोस रुगो कांच यार न बा सॼो हंध जो त मुंहिंजो सिर पियो वञे कम सफ़ा फुट लॻो पियो अच मामा साले अच वे बाबा वे सरकार खबर पई थी रात गुड़िया लगा पिया शेर लायो आओ रईस पुलिस शेरल जे साथी नबन खे जख्मी करे गिरफ्तार करे वई वो तो शेर एॾो वॾो